गाइस तमानी सिरायो प्रेम पारक यूट्यूब चैनल आया प्रेम अज पढ़दासी फ्यूचर कंटिन्यूस टेंस। फ्यूचर कंटिन्यूस टेंस के पढ़ने जे लाए सब्जेक्ट विल बी शल बी फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आईएनजी ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। तव्हांखे हिते कुछ ॿुधाईंदो रहां। नेक्स्ट वीडियो में असां पढ़ियो त शल आई ऐं वही सां इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं बाक़ी सब्जेक्ट में विल जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर मॉडर्न इंग्लिश जेका आहे उन में शल जो इस्तेमालु ख़तम थी वियो आहे। उहो जेको वीडियो मूं तव्हांखे पढ़ायो उन में ॿुधाए चुको आहियां। अॼु असां पढ़ंदासीं फ्यूचर कंटिन्यूस टेंस। जेको कमु ईंदड़ वक़्त में जारी हुजे उनखे फ्यूचर कंटिन्यूस टेंस सॾी वेंदो आहे। एग्जाम्पल, आई विल बी वर्किंग टुमारो। आउं सुभाणे कमु करे रहियो हूंदुसि। आउं सुभाणे कमु करे रहियो हूंदुसि। फ्यूचर जी ॻाल्हि ॿुधाए रहियो त सुभाणे मुंहिंजो कमु जारी हूंदो, करे रहियो हूंदुसि। या द विल बी वर्किंग टुमारो, उहे सुभाणे कमु करे रहिया हूंदा। वरी असां नेगेटिव सेंटेंस ठाहींदासीं। नेगेटिव सेंटेंस जो फार्मूलो सब्जेक्ट विल खां पोइ नॉट, पोइ बी, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आईएनजी ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। आई विल एग्जाम्पल, आई विल नॉट बी वर्किंग टुमारो। आउं सुभाणे कमु कोन करे रहियो हूंदुसि। कंहिं ॿिए खे ॿुधाए थो त आउं सुभाणे कमु कोन करे रहियो हूंदुसि। या यू विल नॉट बी वर्किंग टुमारो, तव्हां सुभाणे कमु कोन करे रहिया हूंदा। फ्यूचर जी ॻाल्हि ॿुधाए थो। इन खां पोइ असां पढ़ंदासीं इंट्रागेटिव सेंटेंस। इंट्रागेटिव सेंटेंस के पढ़ने के लिए सब्जेक्ट का पहिरीं हेल्पिंग वर्ब विल या शल, पो सब्जेक्ट, पो बी, पो फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आईएनजी ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। विल आई बी राइटिंग अ लेटर। विल आई बी राइटिंग अ लेटर, छा आउं हिकु ख़त लिखी रहियो हूंदुसि। या विल यू बी राइटिंग ए लेटर, छा तव्हां हिकु ख़त लिखी रहिया हूंदा। इहो थी सवाल। इन सवालिया जुमिले में लास्ट में जेको आहे क्वेश्चन मार्क्स लॻाई वेंदी आहे, जेका इन जी ख़ासि सुञाणप आहे। असां इनखे मज़ीद पढ़ण जे लाइ असां अॻिते पढ़ंदासीं अफर्मेटिव, नेगेटिव ऐं इंट्रागेटिव सेंटेंस। अफर्मेटिव सेंटेंस। अफर्मेटिव सेंटेंस पढ़ण जे लाइ आई विल बी वर्किंग टुमारो, आउं सुभाणे कमु करे रहियो हूंदुसि। द विल बी वर्किंग टुमारो, उहे सुभाणे कमु करे रहिया हूंदा। असां अॻिते पढ़ंदासीं नेगेटिव सेंटेंस पढ़ण जे लाइ आई विल नॉट बी वर्किंग टुमारो, आउं सुभाणे कमु कोन करे रहियो हूंदुसि। वी विल नॉट बी वर्किंग टुमारो, असीं सुभाणे कमु कोन करे रहिया हूंदासीं। अॻिते पढ़ंदासीं इंट्रागेटिव सेंटेंस पढ़ण जे लाइ विल आई बी राइटिंग ए लेटर, छा आउं हिकु ख़त लिखी रहियो हूंदुसि। विल यू बी राइटिंग ए लेटर, छा तव्हां हिकु ख़त लिखी रहिया हूंदे, छा तूं हिकु ख़त लिखी रहियो हूंदे। अॻिते पढ़ंदासीं विल शी बी राइटिंग अ लेटर, छा ही हिकु ख़त लिखी रही हूंदी। विल प्रेम बी राइटिंग अ लेटर, छा प्रेम हिकु ख़त लिखी रहियो हूंदो।